वेलकम बैक नाज़रीन रोशनी भेण सां ॿियनि सभिनी सां कचहरियूं हलनि पियूं रोशनी भेण सां कचहरी हले रोशनी कीअं तयारियूं न्याणियूं कनि थियूं औरतूं कनि थियूं सॼी राति अॻ में ईअं ई हूंदो मेहंदियूं हणंदियूं कपिड़नि जी शॉपिंग हिन भेरे नौजवाननि छोकिरनि जी कीअं तयारी थी असलम भाउ को वधीक फ़र्क़ु त कोन आयो हाणे बि उहो ई सभु कुझु आहे छोकिरियुनि जी शॉपिंग तव्हांखे ख़बर आहे त सॼो महीनो हलंदी आहे आख़िरी राति ताईं बि हुननि खे कुझु न कुझु खपंदो आहे चूड़ियूं रहिजी वेंदियूं आहिनि कंहिंखे मेहंदी लॻाइणी हूंदी आहे कंहिंजो को दुपट्टो रंगाइणो हूंदो आहे अॼुकल्ह त मैचिंग मिली थी वञे आसानी थी वई आहे पर पहिरीं कुझु घणो मसइलो हूंदो हो पर वरी बि छोकिरियुनि जी जेकी शॉपिंग हूंदी आहे उहा थोरी ॾुखी हूंदी आहे सुबुह जो वरी ईद ॾींहुं उथो वरी असांखे त ड्यूटी ते बि अचिणो हूंदो आहे हिकु ईद ते ड्यूटी हूंदी आहे ॿिए ते वरी छुटी हूंदी आहे त इहे सभु शयूं असांखे मैनेज बि करणियूं पवंदियूं आहिनि न्यूज़ वारनि जी थोरी तव्हांखे ख़बर आहे त टफ हूंदी आहे रूटीन पर जेकॾहिं शॉपिंग खे ॾिसो त शॉपिंग स्पेशली मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे शॉपिंग ॾाढी वणंदी आहे अंदाज़नि घणनि जोड़नि ताईं वेंदी आहे घणनि जोड़नि ताईं ॻणिया त न आहिनि असलम भाउ पर 4-5 खां टपी वेंदी आहे 4-5 खां टपी वेंदी आहे शॉपिंग कीअं बचड़नि खे कराई ईद जी बिल्कुलु इहो आहे असलम भाउ त शॉपिंग जीअं ॻाल्हि कई भाउ त असल त आहे त ईद ॿारनि जी ऐं शॉपिंग बि उन्हनि जी आहे ऐं लेडीस जेका आहिनि न्याणियूं उन्हनि जी शॉपिंग आहे ऐं उन्हनि जी ख़ुशी पे पाण ख़ुशि थियूं पिया बाक़ी त हाणे रूटीन में मूंखे त वरी इहो आहे त असां सॼो महीनो तव्हां ऐं असांजो जेको प्रोफेशन आहे तयारु थियूं स्टूडियो में रोज़ानो नओं सूट पाए पोइ मां वरी ॾाढो ईद सादगी सां कंदो आहियां ऐं तव्हां हैरत अंगेज़ ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मां ईद ते कपिड़ा नया सिबराईंदो अच्छा ऐं अॼु न पर हर्षा दरास हक़ीक़त थो ॿुधायां छो जो रूटीन में हूअं ई सॼो महीनो मां कॾहिं बि किथे बि वेंदो आहियां का शर्ट वठी छॾी का टाई वठी छॾी को कोट वठी छॾियो ऐं उन खां पोइ जे मुंहिंजो साल में ॿाहिरि जेको ट्रिप थींदो आहे त हुन में मां ईअं सम्झो थो सॼे साल जी पंहिंजी शॉपिंग करे ईंदो आहियां पोइ सोचींदो आहियां त हाणे जॾहिं मूं वटि सभु शयूं आहिनि त बहितरु इहो आहे त इन्हनि खे यूटिलाइज़ कजे ऐं इन्हनि खे ई पाइजे सभु नयूं लॻी पियूं आहिनि उहो ॿारनि खे ऐं फैमिली खे शॉपिंग कराइजे ही आम कपिड़ा आहिनि अगरि ईद जा तव्हां कपिड़ा वठो उहो त अलाए छा वठो हा त बिल्कुलु इहो आहे त ईद ते अच्छा मतिलबु पाण बचपन ॾे वञूं था बचपन जूं यादूं त तमामु घणी ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि बिल्कुलु उनखे रिकॉल कजे थो कीअं हो बचपन कीअं हो यादूं बिल्कुलु असलम भाउ बचपन त अगरि तव्हां जेको चओ पिया न रिकॉल कयो त बिलीव कयो त उहो त एॾो हसीन आहे उनजी अनमोल का क़ीमत आहे ई कान तव्हां उहो बचपन तव्हां वापसि करे नथा सघो कंहिंजो बि हुजे चाहे उहो ॾुखियो या सुखियो गुज़रिजे पर बचपन आहे हिन वक़्तु बि जेके माण्हू ॾिसनि पिया असांखे तव्हांखे उहो यकीननि जॾहिं पंहिंजे बचपन खे रिकॉल कंदा त उन्हनि जहिड़ो ख़ूबसूरत उहे लम्हा जेके आहिनि उहे पंहिंजे माउ ऐं पीउ सां पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे ॻोठ में पंहिंजे शहर में जेके ईदूं थियूं उहे अॼु असां खणी दुनिया जे केतिरे बि बुलंद तरीन मक़ाम ते पहुचूं ऐं सोचूं त उहे ख़ुशियूं वापसि अचनि उहे नथियूं अची सघनि उनजी वजह इहा आहे त अॼु असां ख़ुशियूं वठूं पिया अॻे असांखे ख़ुशियूं मिलनि पियूं पंहिंजे जीअं ॻाल्हि कई बात चाचनि खां ख़र्ची वठूं पिया मामनि खां वठूं पिया सॼे पाड़े मां जेके बि वॾा हुया उहे ख़र्ची ॾींदा त उहो ख़र्ची गॾु करण में ई अॻे त खणी हाणे त खणी पैसा आहे रुपयो ॿ रुपया जेके हूंदा हुया त उहे ॿ रुपया 3 रुपया हूंदा त कोशिशि करे मुक़ाबिलो कंदा हुआसीं त पैसा सभ खां वधीक कंहिंजा गॾु थिया ठीकु आहे न ऐं उन्हनि खां पोइ जेका तव्हां मेले जी ॻाल्हि कई ऐं जेको आहे शहर जी झूला लॻंदा हुया त उहो वॾो आहे मुंहिंजी पैदाइश ॾोकरी जी आहे ॾोकरी शहर जी काज़ी साहब ऐं असां ॻोठ जा आहियूं रोशनी सां मिलंदा पंजनि सूटनि ताईं सो इहो आहे त अच्छा इहा मूंखे ख़बर न हुई त काज़ी साहब बि 4-5 सूट वठा करीम साहब इन करे चए थो मिलंदा आहिनि छो त मां पंहिंजी वाइफ खे कराईंदो आहियां न शॉपिंग त इन करे मिलंदा आहिनि 4-5 ड्रेसियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे औरतुनि जी फरमाइश हूंदी आहे त हिकिड़ी ड्रेस न हमेशह
हिकिड़ी वठंदी आहिनि ख़्वाहिश वरी ॿी ते नज़र बिल्कुलु, इहा इहो त हुजे, आहे। माना ईद काज़ी साहब पाण खे बचाइण जी कोशिश पियो करे। जी गिला था कयो। गिला न आहे तारीफ़ आहे इहा बहितर ॻाल्हि आहे। तारीफ़ आहे। वापस भी वञणो अथव। वापसि न तॾहिं तारीफ़ थो कयां, बहितर ॻाल्हि आहे। हिकिड़ो असलम भाउ तव्हां पंहिंजे बि त ॿुधायो न, तव्हां भाभीअ खे केतिरी शॉपिंग कराई? तव्हां ॿारनि खे ईद करायो, वाइफ खे इहो तव्हां खां पुछंदासीं। ईद कराईंदो उहो बहितर ॻाल्हि आहे, सुठी आहे। असां त ॾिसो न साईं आफ्ताब साहब जी चयो त कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं किथे आउट ट्रिप ते त पोइ असां वठी छॾींदा आहियूं, पोइ पुराणा पाईंदा आहियूं, को मसइलो न आहे, पर औरतुनि खे हमेशह नई ड्रेस ठहंदी पा। अच्छा इहो आहे, इहो हक़ीक़त आहे त तव्हां रोशनी इन ते रोशनी विझंदी त औरत का बि हुजे, कहिड़े बि रंग नसल सां हुजे, पूरी दुनिया में मूं बि ॾिठो आहे, ईद हुजे कहिड़ो बि त्योहार हुजे, उनखे कपिड़ा जेके आहिनि न नवां खपनि। बिल्कुलु। उहो इहो चवंदी त हीउ मुंहिंजो सूट जेको आहे पहिरियों ॾिसी चुका आहिनि, माण्हू बिल्कुलु। हाणे मां न पाईंदसि। सही ॻाल्हि आहे। वरी पंहिंजे ॿारनि लाइ बि नवां खपनि। हा, उन लाइ बि बिल्कुलु। नवां ॿारनि लाइ बि। खपनि। हाणे उहो अच्छा ॾिसो बाक़ी तव्हांखे कपिड़ा भली कहिड़ा बि हुजनि त जेको मुड़ुसु आहे केर बि हुजे या घर वारो आहे उनखे कपिड़ा आहिनि न आहिनि, बूट वरितो थिए, उहो तुंहिंजी मर्ज़ी आहे, वठ त वठ, पर असांखे सही ॻाल्हि आहे। अच्छा इज़हार भाउ अॻ में ईअं थींदो, हाणे थिए थो, पर अॻ में असां अक्सर असलम ॾिसंदासीं। भाउ पाण खे हा बचाए मां पियो। पाण ते बि अचां थो त उस्ताद वेठो आहे, असां ते बि थींदा बाइकादा हमला। इज़हार भाउ ॻोठ में 20-20, 40-40 घर, मोहबतूं, हिकिड़ो गिर हुतां खाधो, हिकिड़ो हुतां खाधो, हुतां न खाधो त उहो माइट चवंदो यार मूं वटि न खाधो, हुन लाइ 2-2 गिर खाईंदा एॾी मोहबतुनि में। उहे वेड़ा अञा ताईं बि जारी आहिनि, उहे मोहबतूं जारी आहिनि। भाउ डिफरेंस अची वियो आहे काफ़ी। अच्छा। उहो इन जे करे अची वियो आहे जो कुझु माण्हू शहर शिफ्ट थी विया आहिनि, जेके शहर शिफ्ट थी विया आहिनि उहे ॻोठ वञणु पसंदि कोन था कनि, सम्झो न। काफ़ी सारा माण्हू जे जॉब जे लाइ माइग्रेशन करे था अचनि, उन जे करे पोइ उहो ॻोठ वञनि था। बाक़ी इहा हक़ीक़त अथव, अॼु बि कुझु वेड़ा अथव उते जेके अॼु बि कठनि थियनि था, उते वञनि था। ऐं तव्हां ॾिसो न उते जेका ईदगाह में निमाज़ पढ़ण जी हिकिड़ी मोहबत आहे। मां पाण अॼुकल्ह मां उते बचपन में जॾहिं बि ईद कंदो आहियां, जॾहिं बि मुंहिंजो वञणु थींदो आहे, मां ॾाढो मिस कंदो आहियां उन निमाज़ खे। मां हिते बि ईद निमाज़ पढ़ंदो आहियां, पर तव्हां हिते निमाज़ पढ़ंदव तव्हांखे गिनती जा 3 खां 4 माण्हू मिलंदा जेके तव्हां सां निमाज़ मिलंदा। तव्हां पंहिंजे ॻोठ वेंदव, तव्हांखे बचपन खां माण्हू सुञाणनि था, पंहिंजा मिट माइट ॻोठ जा जेके आहिनि, शहर जा जेके आहिनि, तव्हांजा क्लासमेट हूंदा, यानी की तव्हां कंटिन्यू निमाज़ खां पोइ जेको आहे न तव्हांजी ईद मिलंदी, घर पुॼण ताईं उहो सिस्टम हलंदो तव्हांजो। अच्छा अक्सर छोकरनि जी इहा ईद थींदी आहे त बसि हाणे नमाज़ पढ़ी आहे, उन खां पोइ आया घर कुझु मिठो खाधऊं ऐं वरी सुम्ही पिया त वरी शाम जो उथंदा। तव्हां मां केरु थो करे? कंदो आहे इज़हार भाउ खे भाभीअ मेकअप बि त करणो हूंदो। मूंखे मेकअप बि करणो हूंदो आहे, वरी उन खां पोइ हिते अचिणो बि हूंदो आहे। वरी हिते कॾहिं ॿिया कॾहिं ईअं हूंदा हूंदो आहे त हा, वरी कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त कुझु असां जीअं मां आहियां, मां पंहिंजी घरवारी सां स्पेशली ईद वारे ॾींहंनि ते हेल्प आउट बि कराईंदो आहियां। अच्छा अच्छा। महिमान ईंदा गुड आहे आहिनि, माशाल्लाह। महिमान ईंदा आहिनि, जीअं मां आहियां। ॻाल्हि इहा आहे त सभु शयूं असलम भाउ असांखे इहे जेको चइबो आहे न GIT जेका ॿिनि जोड़ी आहे न, असांजे ख़िलाफ़ पंजनि माण्हुनि जे बरुकनी बेंच जेका सवाल करे न मां त आयसि असलम भाउ ॾे, पर असलम भाउ घुमाए वियो। असल में साहब ईअं थियणु घुरिजे त असलम भाउ खां पुछो। को बि त होस्ट न आहे। न आहे सभु उहा ई त ॻाल्हि कयो न, चवण जो मक़सदु इहो आहे त कचहरी आहे। असां खां त साईं पुछे पियो, पर साईं खां असलम हींअर साहब पुछो। हींअर असांखे तव्हां खां सवाल करिणो आहे, बिल्कुलु कयो। तव्हां कहिड़ी शॉपिंग कई? अच्छा, तव्हां कहिड़ी शॉपिंग कई? हाँ, ऐं ही जेकी भाभीअ खे केतिरी कराई? तयार नहीं हाँ, आहे, पुराणी आहे, ऐं सैंडल जेको आहे इहो लॻे त नओं थो, पर इहो पुराणो आहे, नओं आहे सभु इहो नवां आहिनि। भाभीअ खे केतिरी कराई आहे? ईअं रोशनी भेण जो जेको सवाल आहे इहो आहे त तव्हां घर भाभीअ खे केतिरी साल? रोशनी भेण जो बि सवाल आहे। रमज़ान शरीफ़ अञा शुरू ई न थियो त मुंहिंजी घरवारी उनजो हमेशह इहो ख़्यालु रहंदो आहे त रमज़ान खां पोइ रश थी वञे, मार्केटुनि में थो थिए, सवेल साॼो 20 रोज़े खां पोइ। वठी छॾिजे। पोइ वरी इहो थींदो शुरू में ई वियासीं, ॿारनि जी शॉपिंग थी वई, घरवारीअ जा 2-3-4 जोड़ा थी विया, ॿारनि जा जोड़ा थी विया, शॉपिंग ख़ैर सां कंप्लीट थी वई। पर अञा बि माना शॉपिंग अञा ईद जो अॼु ॾियारो आहे, थी थो सघे वरी शॉपिंगूं अञा बि थींदियूं, वरी ॿाहिरि घुमणु फिरणु थींदो, वरी न हिकिड़ी त ॻाल्हि औरतुनि खे हमेशह रश वारी जॻह ते शॉपिंग करण में वधीक मज़ो ईंदो आहे, जिते घणियूं औरतूं हुजनि। हा धिका त लॻंदा आहिनि, कयूं साहब हुते असांखे।
औरत चाहींदी आहे त जिते रश हुजे उतां आउं शॉपिंग कयां, माण्हू घणा हुजनि, जीअं घणा माण्हू मूंखे ख़रीदारी कंदे ॾिसनि, त तव्हां हिन खां कीअं बचायो हो? सर उहो त मूंखे त मां त न बचां, ठीकु आहे, पर मुंहिंजी माई त हाणे टीवीअ ते ईंदी कोन्हे जो हुनखे दुनिया सुञाणे त यार हीअ तव्हांखे वठी त वञिणो पवंदो हूंदो न। हा त बिल्कुलु त उनखे त कोन्हे, ठीकु आहे, माण्हुनि जे विच में वञिजे, उनखे हूंदो बि वञिजे बि, पर हिकिड़ा अथनि स्टार त बाबा ख़बर आहे त भाई हीअ शोबिज़ जी माई आहे, हीअ स्टार आहे, त पोइ उनखे हर को हूंदो आहे। हिकिड़ो आम औरत आहे जेकी शॉपिंग करे, तव्हां कंहिं बि मार्केट ते वेंदव, शॉपिंग करे थी 4-5 जोड़ा ख़ुशीअ में, बाक़ी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ठीकु था चओ त रश में आवाम बि गॾु हुजे, उन्हनि सां गॾिजी करे माण्हू करे अञा मोहबत आहे, ॿी बि औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो मुड़ुसु बि मूंसां गॾु हुजे, बिल्कुलु इहो असां जेको बि हुजे, पर इहो ख़तरो अथव। कॾहिं को ईअं थियो आहे त ऐं जीअं इज़हार भाउ चयो माण्हू खे पाड़े लाज़मी जेको तव्हांखे सुञाणे, अहिड़ो माण्हू जेको भाभी खे न सुञाणींदो हुजे, तव्हांखे सुञाणे, तव्हां भाभी सां गॾु हुजो, अचे भाकुर पातो हुजे मार्केट में, हिन में को इशू कोन्हे कयूं भाउ, पाण पढ़िया गढ़िया माण्हू आहियूं ऐं सभु ॿियनि न्याणियुनि जी पाण रेस्पेक्ट कंदा आहियूं, ऐं सभई दोस्त असांजे घर वारनि सां मिली सघनि था, हिक ॿिए जी रेस्पेक्ट कंदा आहियूं। जीअं इज़हार भाउ चयो त मां हथु वंडराईंदो आहियां, ईअं असां बि पंहिंजे हथु वंडराईंदा आहियूं पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजी माउ सां बि वंडरायोसीं, उन्हनि जी तरबियत असांजे अमड़ जी तरबियत ई त बाबा औरत खे बराबरि सम्झे कीअं। इहे हल था कयूं, हिन सवाल मां तव्हांखां कढूं था वापसि, छो जो मां सम्झां थो हाणे फ़ैसिलो मूंखे करिणो पवंदो, फ़ैसिले जी घड़ीअ खां बग़ैर कमु न थींदो। सही ॻाल्हि आहे। इहो ॿुधायो त शहरी ईद, ॻोठ जी ईद ऐं पंहिंजे ॻोठ जेके चइजे जेका जनम भूमि आहे, उनजी ईद में ऐं शहरी ईद में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सभु मोहबतूं जिथे हुजनि उहा ईद उहा आहे। ॻोठनि में मोहबतूं आहिनि, मां इन खां इनकारी न आहियां, असांजो बचपन सभिनी सॼे पाड़े मां वञणु, चाचनि सां मामनि सां मिलणु करणु, बदमनीअ जो जेको ॿियो पासो आयो आहे उन जे करे ॻोठनि जा कुझु मज़ा ख़राब थिया आहिनि, मुआशी हालतुनि जे करे बि ॻोठ जा कुझु मज़ा ख़राब थिया आहिनि। बिल्कुलु पाण इहो चई सघूं था त ॻोठ में अञा ताईं उहे हालतूं आहिनि, पर ईअं हाणे माना फ़र्क़ु आहे त हाणे उहे हालतूं घटि आहिनि। को माण्हू अॻ में जीअं त देॻ लाहींदो, हाणे वीचारो देॻड़ी थो लाहे, अॻ में 500 मानियूं पचाईंदो, हाणे उहो 20 मानियुनि ते पहुतो आहे। तमामु घणो इहो फ़र्क़ु आयो आहे ॻोठनि ते। पाण उस्ताद ऐं कचहरियुनि जो सिलसिलो जारी रखूं था। उस्ताद जी हथु वंडाइण जी ॻाल्हि पई आई त तव्हां बि भाॼाईनि सां हथु वंडाईंदा आहियूं, घर जो कमकार बि कराईंदा आहियूं। इहो बि हथु वंडाइण आहे त ॿाहिरां तव्हां सामान वठी था अचो घर जे लाइ, जेको इहो बि त हेल्प मदद में थो अचे। सभु कम जेके बि सुबुह जो स्पेशली ईद वारे ॾींहुं कयूं खां पोइ तव्हां ॾे इहो सुवाल आहे, तव्हां ॿुधायो। ईद वारे ॾींहुं जेकॾहिं घर में हूंदा आहियूं त सुबुह जो माण्हू उथी करे सयूं वग़ैरह खाई निमाज़ ते हले थो वञे सुबुह जो। अच्छा, पोइ निमाज़ पढ़ी दोस्तनि सां, ऐं बाक़ी जेकॾहिं हिते कराची में जेकॾहिं असां रहूं था त हिते जेकॾहिं असां रहूं था, असां ज़रूरु हिते घर त न आहे, बिल्कुलु हिते त मां शेफ बि कंदो आहियां, पाण पचाईंदो बि आहियां। ॿुधायो त अञा अकेलो आहियां, छड़ो आहियां, अम्मा आहे उहा उथारींदी आहे, पोइ केॾी महिल पाणी आरींदी आहे, केॾी महिल थप्पड़ हणंदी आहे। न उहो त मां सवेर उथी ईंदो आहियां, मुंहिंजी आदत आहे। उस्ताद थो पुछे त शादीअ जो छा इरादो आहे? अञा त कोई अहिड़ो आहे कोन, जेकॾहिं सोचेसीं त कयूं साहिब खे ॿुधाए छॾींदासीं। कुझु बि न कयूं साहिब खे इनवाइट कंदासीं, छोकिरीअ खे ॿुधाइणु खपे, कयूं साहिब खे ॿुधाईंदासीं त हाणे मूंखे जॾहिं बि चवंदो आहे हलियो वेंदुसि जिते कयूं साहिब खे इनवाइट कंदासीं शादी में, लाज़मी ईंदो। कुझु कमु तव्हां बि कजो साहब खे मासी रहमत वारो किरदारु न उहा ॻाल्हि न आहे। न भला इहो असलम साहब रोशनी खां बि इहो पुछो त जेके मेहंदी वारो सिलसिलो आहे ख़ासि तौर ते हिन ईद ते, छो जो असांजी फैमिली में बि नंढड़ियूं ॾिसंदा आहियूं त मेहंदी ते वॾी रश हूंदी आहे, पर रोशनीअ जी मेहंदी छो न आई आहे? बस टाइम न मिली सकियो आहे। मेहंदी मूंखे ॾाढी पसंदि आहे। तो रोशनी भेण हाणे ॿियनि खे मेहंदी हणंदी न ईंदी आहे, पर मूंखे मेहंदी ॾाढी पसंदि आहे, टाइम न मिली सकियो आहे, इन करे माना हाणे ॾाढी वणंदी आहे मेहंदी। काई सभु तव्हां बचड़नि खे वठी किथे घुमण फिरण जो तव्हांजो प्रोग्राम अॼोके ॾींहं ते आहे? बाबा अम्मा जी तव्हां असांखे ॿुधायो, भेणुनि भाइरनि जो ॿुधायो। बिल्कुलु
तव्हां जीअं चओ त घुमण फिरण जो त बचड़नि खे त हूअं बि असां घुमाईंदा आहियूं छो त ॾिसो न उहो हुनजो हिसो आहे ज़िंदगी जो हिसो आहे त तव्हां जेके ॿार आहिनि पैदा कया आहिनि त तव्हां हुननि खे हर ख़ुशी ॾियो ज़िंदगी जी अॼु त वॾो ॾींहुं आहे अॼु निमाज़ पढ़ी पाण ईद करे करे हिते वेठा आहियूं पाण गॾिजी सथ सां मल्हायूं था पिया ज़ाहिरी ॻाल्हि आहे हितां फ्री थींदासीं पोइ बचड़नि खे टाइम ॾियणु लाज़मी आहे उन्हनि खे आउटिंग हूअं बि कराईंदा आहियूं हर हफ़्ते थियो जॾहिं बि टाइम मिलंदो आहे त ॿार आउटिंग कराईंदा पर हिन ॾींहं ते ज़रूरी आहे फैमिली खे ॿाहिरि घुमायो उन्हनि खे बि ख़ुशियूं ॾियो पाण सां गॾु ऐं ॿियो जीअं ॿार घुमंदा रौनक थींदी ऐं उहे ख़ुशहाल रहंदा तव्हांजा ॿार दिमाग़ उन्हनि जो खुलंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे जेके ॿार आहिनि ईद त उन्हनि जी आहे न जे कयूं साहिब चयो त ॿारनि जी ईद आहे असां त ईदूं गुज़ारीसीं नंढड़ा हुआसीं तव्हांखे अञा ताईं ॿार थो सम्झे न न पर काज़ी साहब जॾहिं ॿार हुयो न त ईद ते साइकिल किराए ते खणी सिधो मोहन जो दड़ ते वेंदो इहो पार्ट में ॾिसो जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं न वाकई में साइकिल वारा मशहूर घणो वठंदा हूंदो कलाक असां कॾहिं कॾहिं 2 रुपए में 2.5 कलाक बणी ईंदा हुआसीं स्कूल को गुसाए भी मोहन जो दड़े इहो बि आहे स्कूल को गुसाए भी मोहन जो दड़े ते माना सभु उहे कम जेके मुगेरी साहब कया आहिनि उहे न मूंखे ख़बर तव्हां सम्झी सघो था त आफ़ताब साहब ऐं काई साहब हिक ॿिए खे न मां उहो स्कूल को गुसाए भी पीरियड गुसाए सिधो मोहन जो दड़े ते वरी जब टाइम थींदो स्कूल जो त वरी वापसि घर स्कूल में पढ़ा पोइ पढ़ाकू कहिड़ो असल में मसलो इहो आहे त आफ़ताब साहब ईअं कयो हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तॾहिं मां चयो त स्कूल हिकिड़ो ई हो न त पोइ तव्हां आफ़ताब उहो राबिल तव्हां क्लास में लॻे आफ़ताब साहब सर असांजो मोस्ट सीनियर आहे पढ़िया हिकु ई स्कूल में मां खोटराई में निकितो वरी बाद में निकितो जेका अंग्रेज़नि खोटराई कई माना उस्ताद तव्हांजो सूरली जेका कई उस्ताद सागाई स्कूल साॻो ई आहे माहौल साॻो ई आहे त डोकरी शहर असांजो वाय शहर आहे नंढड़ो तालुको आहे पर उते मेजॉरिटी पढ़ियल लिखियलनि जी अदीब बि तव्हांखे मिलंदा शाइर बि काज़ी फैमिली असां वटि ऐं काज़ी फैमिली जेकी असांजी आहे साईं ख़बर आहे पूरे माना उते ज़िले में असां मशहूरु आहियूं पढ़ियल लिखियल फैमिली ऐं क़ाबिल एतिराम कुल मास्टर टीचर्स वग़ैरह आहिनि ऐं उते असांजो असलम भाउ हेडमास्टर भला ईद जी ॻाल्हि थी हले त हुनखे उस्तादनि खे बि यादि कजे ऐं साईं सबक़तुल्लाह काज़ी साहब जेको हेडमास्टर हुयो उहो इंतिहाई सख़्तु तव्हांखे बि हूंदो न को स्कूल में को अहिड़ो टीचर हूंदो आहे जेको यादि रहंदो आहे पर असांजो हेडमास्टर एॾो सख़्तु हुयो हेडमास्टर काई सबक़तुल्लाह काज़ी मुंहिंजो वालिद साहब कठे पढ़िया असेंबली में अगरि लेट कंदासीं हुनजो हथु एॾो गोरो हूंदो हो त हिकु थफ या 10 रूल जेके हूंदा अॻे यादि हूंदो कारा स्कूलनि में जेके हूंदा या उहे खाओ या हिकु थप खाओ मूं वरी हिकिड़े ॾींहुं चयो त मूं हाणे 10 रूल खाइण खां बहितर आहे त भला हिकिड़े थप खाइजे सही जेके अॼुकल्ह जे माहौल में ॿार जेके ॾिसंदा था उहे सोचंदा ईअं मार बि खाधीसीं असां त उहा जॾहिं हिकिड़ी थप जो लॻी त मां सिंगल बॉडी हुई सफ़ा सलरो त उहो 10 ॾींहं ताईं मुंहिंजो कंधु जेको आहे सो सिधो न पियो थिए त काज़ी फैमिली जेका आहे असां वटि सभु डोकरी शहर में नो डाउट पढ़ियल लिखियल ऐं टीचर उस्ताद अदीब शाइर स्कूलनि दा यादि आहे त स्कूलनि में असांखे त टंगोटाली करे बि खणी वेंदा हुआसीं हींअर ईंदा कोन वेंदा हुआसीं नी स्कूल भरिसां हूंदो चई सघो था बिल्कुलु ॿार आहे त न वेंदा हुआसीं नी पोइ सीनियरनि खे उस्ताद मोकिलींदा घरां टंगोटाली करे खणी वेंदा हुआ इहो पोयों दौर हुयो जेको असां ॿार बि खाईंदा हुआसीं ऐं पढ़ियासीं बि हिन दौर में अगरि कंहिंखे थफाणे थो न कहिड़ो उस्ताद अच्छा कईम साहब हिकिड़ो वाक़ियो इहो त हिकिड़ो उस्ताद हो जे असांखे पढ़ायो अजीब इतफ़ाक़ कीअं हो त उहो उस्ताद हाणे त मुंहिंजे ख़्याल में मथां हिन दुनिया में न हुजे त उहो उस्ताद जॾहिं असांजे मैट्रिक में बि पढ़ाए त उन मूंखे ॿुधायो त तव्हांजे बाबा खे मूं मैट्रिक में पढ़ायो तव्हांजे वॾे भाउ खे मैट्रिक में पढ़ायो ऐं मां तोखे मैट्रिक में थो पढ़ायो अहिड़े क़िस्म जा वीचारा मतिलबु हैट्रिक तव्हांजे ख़ानदान में सर जीअं चयो काई साहब त असां पंहिंजे ज़िले जा मशहूरु हूं त तव्हांजो बि ज़िलो सर मशहूरु आहे ज़िलो नौशारो फिरोज़ त सादी परगिणो तव्हांखे हलंदो छा मुंहिंजे ख़्याल में त हिन इलाइक़े में पर लाड़काणे में बि न पहिरियों स्कूल शायदि 100-150 साल पहिरियों उते ई हाई स्कूल नौशारो फिरोज़ में थियो हुयो पुराणे में पुराणो स्कूल जिते शमसुद्दीन बाक़ी स्टेशन रेलवे स्टेशन तबाह थी ॾिसो इहो इंतिज़ामिया जो आहे इन ते कॾहिं सिंधी माण्हुनि बि ध्यानु कोन ॾिनो रेलवेज़ जो नेटवर्क तबाह करे असां सॼो सिंध जो मईशत खे नुक़सानु ॾिनोसीं तमामु घणो उहो कंहिं बि कयो छाजे करे बि कयो त मईशत तमामु घणी डिस्टर्ब थी रेलवेज़ तां छाकाणि इहे ई ज़रई ज़मीनूं तव्हांजो इन ई खिते में असांजो जेको बि तव्हांजो कारोबार ज़रई कारोबार थींदो थ्रू ट्रेन थींदो हुयो
उनखे डैमेज कयो हुयो ज़रई मईशत तव्हांजी उते ई, छाकाणि शहरनि खां कटिजी वियो नी, रोड त हाणे ई ठहिया, जेको महांगो पियो, रेलवे जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उन ते जेको सफ़र हुयो उहो सस्तो हुयो, त उतां सामान कराची बि ईंदो हुयो, मंडीअ ताईं तां आसानीअ सां, त हिकु प्लानिंग तहत चइजे या जेको बि चइजे त सिंध जी मईशत खे नुक़सानु ॾियण जे लाइ रेलवे जो इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु कयो हुयो। बिल्कुलु। ऐं उहो अॼु ॾींहं ताईं असीं भोॻियूं पिया, त असांजो आबादगार हुजे, हारी हुजे, या इवन जेको नंढो कारोबार वारो माण्हू आहे उहो वॾी मार्केट खां कटियल आहे। अच्छा, एॾी महांगाई, अॼोको ईद जो ॾियारो, ग़रीब गुरबो, तमामु घणो आवाम परेशान आहे, छा मैसेज ॾींदव अॼोके ॾियारे ते सरहंदी वारनि खे? पैगाम इहो ई आहे त सभ खां पहिरीं पंहिंजे जेके पाड़ो आहे उन में ॾिसो, उते ई तव्हांखे खोड़ एतिरा माण्हू मिलंदा जिन खे मदद जी ज़रूरत हूंदी, उहो चई नथा सघनि। हींअर वाइट कॉलर जेको माण्हू आहे नी उहो इंतिहाई परेशान आहे, हू आणे थो खाए थो। घणनि माण्हुनि जेको असां ॾिसूं पिया त उहो ॿारनि जे लाइ बि कपिड़ा न वठी सघिया आहिनि उनखे, त जेतिरो बि जंहिंखां थी सघे थो वॾे जे लाइ न, त हुनजे घर में जेके ॿार आहिनि नी घटि में घटि उन्हनि जे लाइ जेकॾहिं को हिकु ॿ जोड़ो केर बि करे सघे थो त अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं या ॿिए ॾींहं जे हिसाब सां उन्हनि खे ॾेई सघे थो त उहो लाज़मी करे। ऐं ॿियो उन्हनि खे जेकॾहिं खाइण जे लाइ जेको शइ ईद वारे ॾींहुं घटि में घटि तव्हां खाओ था उहो पाड़े वारनि ॾे लाज़मी मोकिलियो। अच्छा इज़हार भाई, हिकिड़ी शइ रहिजी वई, बाबा खां भला ईद जी ख़र्ची अञा वठो था या हाणे न? न, बासमा मां वठंदो अञा ताईं। जीअं तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजा पेरेंट्स गार्डन में रहंदा आहिनि, असां ईद कंबाइन कंदा आहियूं, अॼु बि अलहमदुल्ला सम्झो न वठंदा आहियूं असां हिसे सां, बाबा पाण कढी रखंदो आहे सभिनी ख़ैर सां। जीअं हाणे हुनजी नुंहं बि थियूं, उन्हनि जे लाइ बि, पंहिंजे ॿारनि जे लाइ बि, ऐं ईअं ईद जीअं ईंदी आहे ईद ते कपिड़ा बि ईंदा आहिनि। हिन महिल ताईं इहो सिलसिलो अलहमदुल्ला असां वटि त हले पियो, भली असां वॾा थिया आहियूं पर ईअं वरी असां वरी पंहिंजनि नंढनि खे था ॾियूं। बिल्कुलु, इहो ख़ूबसूरत हिकिड़ो असां वरी पंहिंजनि खां पाण खां नंढा जेके बि आहिनि त असां वरी उन्हनि सां शेयरिंग कंदा आहियूं। बाबा जो सिलसिलो अञा ताईं अलहमदुल्ला ख़ूबसूरत रवायत आहे भाई साहब। माण्हू ईदूं ख़ुशियुनि सां मल्हाए, ईद जूं ख़र्चियूं नंढड़ा हुआसीं वठंदा हुआसीं, हाणे असां पंहिंजे हिन वक़्तु शुरू कयूं था, पर हिते वठूं था ब्रेक। रिकॉर्ड कैमरा आवाम न ॾिसे त तव्हां केतिरी केतिरी ख़र्ची वठे। वॾी महिरबानी। कचहरियुनि जो सिलसिलो, ईद स्पेशल ट्रांसमिशन सिलसिलो जारी रहंदो। ब्रेक खां पोइ वरी असां नवनि महिमाननि सां गॾु शरीक हूंदासीं, असां सां गॾु रहिजो। उहे नवां महिमान इंतिहाई उन्हनि जो ज़बरदस्त कमु आहे, तव्हां हुन सां मिलंदव, इंतिहाई तव्हांखे ख़ुशी थींदी। ब्रेक खां पोइ असां सां गॾु हुजो।